أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألم تر إلى الذين خرجوا من ديارهم وهم ألوف حذر الموت فقال لهم الله موتوا ثم أحياهم إن الله لذو فضل على الناس ولكن أكثر الناس لا يشكرون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب يسر ولا تعسر وتمم بالخير وبك نستعين या फताह या फताह या फताह रब ज़िदनी इल्मा। हितां खां ॿ रुकू तारीख़ बनी इसराइल जा ग़ज़वे बदर आहे। तारीख़ बनी इसराइल ते मुश्तमिल पूरा 10 रुकू हिन सूरे बकरा जी शुरू में पाण पढ़ी आया आहियूं, जिथे अलाह ताला बनी इसराइल जी पूरी तारीख़ वॾी डिटेल सां बयानु फरमाई आहे। अलाह ताला सॼो बयानु करे चुको आहे त मूं हुननि ते कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं कयूं, कहिड़ा कहिड़ा मूं हुननि ते एहसान कया ऐं हुननि कीअं हर मुंहिंजी नेमत, हर मुंहिंजे एहसान जी नाक़दरी ऐं नाशुक्री कई। हुननि मुंहिंजे वक़्त जे रसूल हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी कीअं इनकारी कई। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी वफ़ात थी चुकी त पोइ हज़रत यूशा इब्न नून जी सरबराही में उन्हनि बनी इसराइलियुनि क़िताल कयो, जंग कई, जिहाद कयो। उन नतीजे में अलाह ताला फ़लस्तीन हिननि खे आज़ादु करे ॾिनो, फ़लस्तीन हिननि जे हथनि ते फ़तह करे ॾिनो। हिननि ग़लती आहे हिकिड़ी कई त हिकिड़ी हुकूमत क़ाइमु करण जे बजाए हिननि जा जेके 12 क़बीला हुआ, हिननि 12 हुकूमतूं क़ाइमु कयूं। इन तरीक़े सां हुननि में इतिहाद कोन रहियो, हर नंढी नंढी ॻाल्हि ते क़बीलाई झगड़ा हुननि जा जारी रहिया। इन ॻाल्हि जो फ़ाइदो वठंदे आस पास जूं जेके क़ौमूं हुयूं उहे हिननि ते चढ़ाई कंदियूं रहियूं, हिननि खे तंग ऐं परेशान कंदियूं रहियूं ऐं हिननि खे हिननि जे घरनि मां बेघर करे बेदख़ल कढियो वियो। हीअ पंहिंजे ॿारनि खां जुदा कया विया। पोइ तक़रीबन 300 सालनि खां पोइ हिननि वटि जेको नबी आयो, छो जो हदीस बयानु करे चुका हूं त 1400 सालनि ताईं को बि अहिड़ो दौर कोन हो जो हिननि वटि को नबी मौजूदु न हुजे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां वेंदे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं हर वक़्तु हिननि वटि हिकिड़ो नबी या 2 नबी मौजूदु रहिया। पोइ जेको उन वक़्त जो नबी हो, हिननि उनखे गुज़ारिश कई त असांजे लाइ हिकिड़ो को बादशाह मुक़ररु कर, असां उन्हनि सां गॾिजी जिहाद करियूं। ऐं पोइ जॾहिं हुननि जिहाद कयो त अलाह ताला हिननि खे वरी फ़तिहा बि फरमाईंदे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे उन्हनि जो बादशाह मुक़ररु करे छॾियो। हुकूमत हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे हथ ते अची वई। ईअं तक़रीबन 300 सालनि खां पोइ बनी इसराइल जी हिकु तरह सां ख़िलाफ़त राशिदा क़ाइमु थी वई। यानी बनी इसराइल जी ख़िलाफ़त राशिदा क़ाइमु थी 300 सालनि खां पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे 300 सालनि खां बाद, ऐं मुसलमाननि जी ख़िलाफ़त राशिदा क़ाइमु थी आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फ़ौरन वफ़ात खां बाद। छो जो अलाह जो दीन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में ई ग़ालिब थी चुको हुयो। पोइ जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में विया आहिनि त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ख़िलाफ़त राशिदा मिली वई। हाणे अलाह ताला मुसलमाननि खे बयानु करे रहियो आहे जीअं हाणे मूं ग़ज़वे बदर कई आहे हुननि जी बनी इसराइल जी, हाणे तव्हांजी बि अनक़रीब अचण वारी आहे। तंहिंजे करे हाणे तव्हां बि तयारी पंहिंजी वठो। हिन पोएं वाक़े मां सबक़ हासिल कजो, ई न थिए जीअं जेके ग़लतियूं हुननि दोहरायूं हुन उहे तव्हां बि दोहरायो। छो जो क़ुर तारीख़ी किताब न आहे, क़ुर हिदायत जो किताब आहे। पर अलाह साईं जेके कुझु वाक़िआ बयानु कया आहिनि उन मां अलाह जो मक़सदु आहे त इन्हनि मां तव्हां इबरत हासिल करियो, साॻियूं ग़लतियूं तव्हां न दोहराइजो। छा ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो उन्हनि माण्हुनि खे न ॾिठो जेके मौत जी डप खां पंहिंजा घर छॾे निकिता ऐं उहे हज़ारनि जी तादाद में हुआ। पोइ अलाह उन्हनि खे चयो त मरी वञो, पोइ वरी उन्हनि खे जीअरो कया। क़ौम जो मरी वञणु 2 तरह जो थींदो आहे। हिकिड़ो त या त हू इख़लाक़ी दौर मरी वेंदियूं आहिनि, बज़ाहिरी हू ज़िंदा हूंदी आहे पर इख़लाक़ी तौर हू हुननि में मौत अची वेंदो आहे। हुननि में बेहयायूं, सरकशियूं, नाफ़रमानियूं उरूज ते हूंदियूं आहिनि। हू पंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ जेको चाहींदा आहिनि उहो कंदा आहिनि। हुनजो निज़ाम जेको हूंदो आहे हुननि जी शैतानी तरीक़े ते हलंदो आहे। अलाह फरमाए थो त इहा बि क़ौम हिकु तरह सां मुर्दा क़ौम आहे। अॼु अफ़सोस सां असां पूरी मुसलमान उम्मत बि इन मौत में मुब्तला आहियूं, असां जीअरा न आहियूं। ॿिए तरह जो मौत हूंदो आहे जेको इंसानु हक़ीक़ी मरी वेंदो आहे। अलाह जे लाइ 2 तरह सां क़ौमुनि खे जीअरणु बिल्कुलु आसान आहे। हक़ीक़त में अलाह ताला पंहिंजे बाननि ते ॾाढो फज़ल करण वारो आहे, लेकिन घणा माण्हू शुक्र न कंदा।
क़ुरान बार बार इन ॻाल्हि खे ज़ोर फ़रमाए रहियो आहे त अक्सरियत इंसाननि जी नाशुक्री आहे, गुमराह आहे, भटकियल आहे। ऐं अलाह जी राह में विढ़ो ऐं यकीन करियो त बेशक अलाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणंदड़। अलाह ताला मुस्लमाननि खे फरमाए थो त हाणे तव्हां अलाह जी राह में विढ़जो, इहो कमु न कजो जीअं बनी इसराइल हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे जवाबु ॾेई बीह रहिया त ए मूसा तूं ऐं तुंहिंजो रब वञी विढ़ो, असां कोन विढ़ंदासीं। तव्हां इहो कमु न कजो, तव्हांखे अलाह जी राह में जिहाद लाज़मी करणो आहे। उहो केरु आहे जो अलाह ताला खे कर्ज़ हसना ॾिए? अलाह ताला फरमाए थो मूंखे कर्ज़ हसना ॾियो, मूंखे सुहिणो कर्ज़ ॾियो। कर्ज़ हसना मां मुराद आहे जेको अलाह जे दीन खे ग़ालिब करण जी कोशिशि कंदो, त को गिरोह हूंदो, को ग्रुप हूंदो, त उन जी माली मदद बि थींदी, उन जी सवारियुनि जा सामान हूंदा, उन जे खाधे पीते जा सामान हूंदा, जिते वेंदा उते हू जेको रहंदा उन्हनि जो ख़र्चो थींदो। इहो तव्हांखे पाण में ख़र्च बर्दाश्त करणो पवंदो। कुझु त इंसान जेके न वञी सघंदा कंहिं उज़ुर जे करे, कंहिं माज़ूरी जे करे, त उन्हनि खे बि घुर्जे त हू उन ग्रुप जी, उन फ़ौज जी माली मदद कनि। अलाह ताला अॻियां फरमाए थो त जीअं अलाह ताला उनखे केतिरा ई दफ़ा वधाए वापसि करे, हू तव्हांखे हिन दुनिया में बि अण खुट बेहिसाब करे वापसि ॾी सघे थो। तहक़ीक़ अलाह ई रिज़्क़ खे तंग करे थो ऐं कुशादो करे। तव्हांखे जेको रिज़्क अलाह ताला फरमाए थो जेको ॾिनो आहे त इहो मूं ई ॾिनो आहे। इंसानु आयो बि ख़ाली हथ, वेंदो बि ख़ाली हथ। तव्हांखे जेका मालो दौलत आई उहा किथां आई? उहा बि अलाह ताला ई ॾिनी आहे। जेका ॾिनी अथई उन मां तव्हां खां कुझु घुरी रहियो आहे, ऐं उहो बि यकीननि फ़ाइदो असांजो। हिते जे अलाह जो दीन ग़ालिब हूंदो, हिते इंसाफ़ हूंदो, उहो बि असांजे रहण जे लाइ आसाइशूं आहिनि, ऐं उन जे हुज़ूर में तव्हांखे वापसि थियणो आहे। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं तो इन वाक़े ते गौर कयो जेको मूसा खां पोइ बनी इसराइल जे सरदारनि खे पेश आयो हो, जॾहिं हुननि पंहिंजे नबीअ खे चयो त असां लाइ हिकिड़ो बादशाह मुक़ररु कर त असीं अलाह जी राह में जंग करियूं। उन नबीअ खे चयो त मतां ईअं न थिए त जॾहिं अव्हां वटि लड़ाई जो हुकुम अचे त तव्हां जंग न करियो, हीअं तव्हां जंग घुरी रहिया आहियो। पोइ मतां ईअं न थी वञे जो अलाह ताला जॾहिं जिहाद जो हुकुम फरमाए, जिहाद तव्हां ते फर्ज़ करे त तव्हां इनकारी थी वञो। चयऊं त असांखे छा थियो आहे जो असीं अलाह जी राह में न विढ़ंदासूं, जॾहिं त असांखे घरनि मां तड़े कढियो वियो आहे, असांजा ॿार बचा असां खां अलॻि कया विया आहिनि। पोइ जॾहिं उन्हनि ते लड़ाई जो हुकुम आयो त उन्हनि मां थोरनि खां सवाइ ॿिया सभु पंहिंजनि पेरनि ते फिरी विया ऐं पुठी ॾेई भॻा। ऐं अलाह ज़ालिमनि खे चङी तरह ॼाणे। ॾिसो मुसलमानो, हुननि बि जीअं बार बार चयो त कॾहिं जंग फर्ज़ थींदी, असां विढ़ूं अलाह जी राह में, ऐं जॾहिं मुंहिंजो हुकुम आयो हाणे तव्हां जंग करियो त हू हुननि जी अक्सरियत पुठी ॾेई भॼी वई। ख़बरदार, किथे तव्हां बि जेको हींअर चओ था जंग कॾहिं थींदी, जिहाद कॾहिं फर्ज़ थींदो, ईअं न थिए जो मां फर्ज़ कयां ऐं तव्हां बि भॼी वञो। हिन मां होशियारु रहिजो। ऐं उन्हनि जे नबीअ खे चयो त बेशक अलाह तालूत खे वाक़ई अव्हां लाइ बादशाह मुक़ररु कयो आहे। इहो ॿुधी उते जो उते चवण लॻा त हू असां ते बादशाह कीअं थो थी सघे? हिन जे मुक़ाबले में असां बादशाही जा वधीक हक़दार आहियूं। हू त को मालदार बि न आहे, हू त सफ़ा ग़रीब आहे। अमीर असां आहियूं, माल दौलत वारा असां आहियूं। हिकिड़ो ग़रीब माण्हू असां ते बादशाह कीअं थो करे सघे? हुननि जी नज़र में माल दौलत मयार हुई बादशाहत जी। जॾहिं अलाह ताला पंहिंजे तमामु नबियुनि खे माल दौलत कोन ॾिनी, सभिनी खे अलाह ताला ग़रीब रखियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त हर नबी बकरियूं चारियूं, मूं बि बकरियूं चारियूं आहिनि। हिकिड़े हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अगरि हीअ दुनिया अलाह जी नज़र में हिकु मच्छर जी पर जेतिरी बि हैसियत रखंदी हुजे हा, त अलाह ताला हिन दुनिया में कंहिं काफ़िर खे हिकु ढुक बि पाणी नसीब न फरमाए। यकीननि जेके नाफ़रमान हूंदा उन्हनि खे का बि शइ ॾियण ते दिलि न चवंदी आहे, ऐं जेके काफ़िर अलाह जा सह खां इनकारी आहिनि त उन्हनि खे अलाह ताला नेमतूं कीअं ॾिए हा? दुनिया में अलाह ताला हुननि खे मालो दौलत ॾेई हुननि खे आज़माए, छो जो हुननि जो को बि आख़िरत में हिसो बाक़ी न आहे। नबीअ खे जवाबु ॾिनो, बेशक अलाह तव्हांजे मुक़ाबले में हुनखे चूंडियो आहे ऐं हुनखे इल्मी ऐं जिस्मानी कुशादगी ज़्यादा अता फरमाई आहे। ऐं अलाह जंहिंखे चाहे पंहिंजे मुल्क जी हुकुमरानी अता करे थो, ऐं बेशक अलाह वॾी वुसअत ऐं वॾी ॼाण रखंदो आहे। तव्हांजी नज़र में मालो दौलत वॾी अहमियत रखे थी, पर अलाह जी नज़र में इल्मु वॾी अहमियत वारो आहे। अलाह ताला इन पंहिंजे चूंडियल बाने खे इल्मु अता फरमायो आहे ऐं जिस्मानी ताक़त अता फरमाई आहे। यही वजह आहे हर नबी जी जिस्मानी ताक़त आम इंसान खां बेहद वधीक हूंदी।
तो हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि हिकु मुक हणी माण्हू खे मारे विधो जेको सूरह तोहा में जो बयानु ईंदो। जो नबी अलाह ताला जिस्मानी कुवत अता फरमाई हुई ऐं अलाह जंहिंखे चाहे पंहिंजे मुल्क जी हुक्मरानी अता करे, उहा बि हुन जी मर्ज़ी आहे जंहिंखे पंहिंजो हाकिम मुक़ररु करे। तव्हांखे बि जेका हींअर मौजूदा दुनिया में तव्हांखे हुक्मरानी ॾिनी अथसि, चंद सालनि जी 5, 8, 10, 15 सालनि जी जेका तव्हांखे हुक्मरानी अता कई अथसि, उहो बि अलाह ताला क़ुर में फरमाए थो त मां ॾिसां त तव्हां अमल कीअं था कयो। छा तव्हां अलाह जे मुक़ररु कयल कानून मुताबिक़ फ़ैसिलो करियो था या न? छा तव्हां फ़िरौन वारो तरीक़ो था इख़्तियार करियो या खुलफ़ाए राशिदीन वारो तरीक़ो था इख़्तियार करियो? ऐं संदन नबीअ खे इहो बि ॿुधायो त बेशक अलाह तरफ़ां इन तालूत जी बादशाह मुक़ररु थियण जी निशानी हीअ आहे त उन जे दौरे हुकूमत में अव्हां वटि उहा संदूक अची वेंदी जंहिंमें तव्हांजे रब तरफ़ां तव्हां लाइ सकीनत, हिकु संदूक हो जंहिंमें हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत हारून अलैहिस्सलाम जा कुझु तबरकात, कुझु सामान मौजूदु हुआ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी जेका असा ऐं लठ हुई उहा बि उन संदूक में मौजूदु हुई। हिननि वटि इहा संदूक वॾी अहमियत, वॾी हिननि जे लाइ इज़त वारी ॻाल्हि हुई। अलाह ताला हिन खे फरमाए रहियो आहे ऐं जंहिंमें आले मूसा ऐं आले हारून जा छॾियल तबरकात आहिनि जेका हींअर मलाइकनि जे कब्ज़े में आहे। जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त हिन में यकीनन तव्हां लाइ वॾी निशानी आहे। इहा असल निशानी आहे इन तालूत जे बादशाह मुक़ररु थियण में त उहो संदूक तव्हांखे मिली वेंदो। पोइ जॾहिं तालूत लश्कर वठी हलियो त हुन चयो त बेशक हिकु दरिया यानी नहर ते अलाह तरफ़ां तव्हांजी आज़माइश थियण वारी आहे। जेको उन मां पाणी पीअंदो सो मुंहिंजो साथी न आहे। मुंहिंजो साथी सिर्फ़ु उहो आहे जेको उन मां उञ न लाहे। हा, जेकॾहिं हिकु लप पीए त भली पीए, मगर सवाइ किन थोरनि जे उन्हनि सभिनी उन दरिया मां ड्रो करे उन मां तव्हांखे पाणी पीअणो न आहे। हा, अगरि पीअणो बि आहे त सिर्फ़ु हिकिड़ो बुक या हिकिड़ी लप जंहिं मां उञ कोन लहंदी, बसि तव्हांजो थोरी मामूली सी ज़रूरत पूरी थींदी। इहा अलाह जी तरफ़ां आज़माइश आहे, ॾिसूं त हिन मां तव्हां मां केरु कामयाबु थिए थो। जीअं पोयां बि पढ़ी आयासीं, क़ुर अक्सर फरमाए थो त अक्सरियत नाफ़रमान आहे, अक्सरियत गुमराह आहे। हिननि जी बि अक्सरियत ई जेका नाफ़रमानी कंदे पेट भरे पाणी हुननि पीतो ऐं उहे किरी पिया सुस्ती में। पोइ जॾहिं तालूत ऐं उन जा मुसलमान साथी दरिया पार करे अॻिते वधिया, तालूत खे चयऊं त अॼु असां में जालूत ऐं उन जे लश्कर सां विढ़ण जी ताक़त न आहे, छो जो पाणी पीअण जे करे हू सुस्त थी किरी पिया। हुननि में का बि ताक़त बाक़ी न रही जो हू दुश्मननि सां विढ़ी सघनि। इन जो नंढो मिसाल असां जॾहिं रमज़ान में इफ़्तार खां पोइ पाणी पींदा आहियूं, अक्सरियत जी बि ॻाल्हि आहे त हू बि गिलास मथां गिलास पाणी जो पी करे सुस्त थी किरी पवंदा आहिनि। हालांकि नमाज़ जो वक़्तु हूंदो आहे, पोइ बि चवंदा आहिनि त ठीकु आहे पोइ थोरी देरि में पढ़ूं था, हुननि में उथण जी का बि ताक़त न रहंदी आहे। हिननि बि बदबख़्तनि इहो ई कमु कयो त पेट भरे पाणी पी रहिया। पर जिन माण्हुनि इहो सम्झो पिए त हिकु ॾींहुं पंहिंजे रब सां मुलाक़ाती थियणो आहे, उन्हनि चयो त केतिरा भेरा ईअं थियो आहे त हिकु नंढड़ो टोलो अलाह जे हुकुम सां वॾे टोले ते ग़ालिब थियो ऐं बेशक अलाह सब्र करण वारनि जो साथी आहे। इहा हिननि जी हिकु ग़ज़वे बदर आहे। ऐं असांजी ग़ज़वे बदर में बि मुसलमाननि जो लश्कर तमामु नंढड़ो हो, 313 ऐं दुश्मन 1000 जी तादाद में हुआ। हिते बि हज़रत तालूत जो जेको लश्कर हो, उन जा अक्सर माण्हू त पाणी पी करे उते निढाल थी किरी पिया, बाक़ी वञी बचिया त तमामु हिकु नंढड़ो अंग जेको हज़रत तालूत सां गॾु हुयो। हाणे इहे जेके मुसलमान बाक़ी बचिया हुआ, इहे हिमत वारा ऐं इहे पके ईमान वारा हुआ। इन्हनि हिमत न हारींदे फरमायो त इहो ईअं बि थींदो आहे त नंढड़ो टोलो अलाह जे हुकुम सां वॾे टोले खे शिकस्त ॾींदो आहे। ऐं जॾहिं उहे जालूत ऐं संदसि लश्कर जे मुक़ाबले लाइ साम्हूं थिया त उन्हनि दुआ घुरी ऐं चयऊं, ए असांजा रब, असां ते सब्र जी पालोट कर ऐं असांजा पेर पुख़्ता कर, असांखे साबित क़दम रख ऐं हिन काफ़िर क़ौम ते असांखे सोभ ॾे। असल शइ आहे अलाह खां मदद घुरणु, अलाह खां दुआ घुरणु। तव्हांजो मुक़ाबिलो कंहिंसां बि हुजे, चाहे तव्हांजो लश्कर वधीक बि हुजे, जे अलाह जी मदद तव्हां सां गॾु न आहे त तव्हां कामयाबु नथा थी सघो। हिननि बि दुआ घुरी त अलाह असांखे सब्र अता फरमा। जो क़ुर में जेको बि सब्र जो ज़िक्र आयो आहे, इहो हमेशह जंग जी हालत में आयो आहे। असांजा
पेर ॼमाए रख, ईअं न थिए जो असां लड़ाई जे वक़्तु असांजा पेर हिली वञनि, असां पोइते थी वञूं। ऐं असांजा रब असां ते रहम फरमाइजां ऐं असांखे ताक़त ॾे त असां काफ़िरनि जे मुक़ाबले में कामयाबु थियूं। पोइ अलाह जे हुकुम सां जालूत जे लश्कर खे शिकस्त ॾिनऊं ऐं दाऊद जालूत खे क़तल कयो। ऐं अलाह हिन दाऊद अलैहिस्सलाम खे सल्तनत ऐं हिकमत सां नवाज़ियो ऐं जेकी उन लाइ घुरियाई सो खेसि सेखारियई। ऐं जेकॾहिं अलाह इंसाननि जे हिकु गिरोह खे ॿिए गिरोह सां न मिटाईंदो रहे त यकीनन ज़मीन जो निज़ाम जेकर बिगड़ी वञे, लेकिन अलाह जो जहान वारनि ते वॾो फज़ल आहे। जालूत जेको दुश्मन जो लीडर हुयो, उन्हनि जो सरबराह हुयो, उन पाण खे एतिरे क़दुरु महफ़ूज़ रखियो हुयो, लोह जी ज़रहुनि में महफ़ूज़ रखियो हुयो जो हुन जिस्म जो को बि हिसो ख़ाली कोन हो, कुझु ज़ाहिर कोन हो। सिर्फ़ु अखियूं हुन जूं एतिरियूं वज़ाहिरियूं हुयूं जो हुनखे नज़र पइजी सघे, बाक़ी सॼो हुन पाण खे ढके रखियो। पर अलाह जी शान हज़रत दाऊद अलैहिस्सलाम अलाह जे हुकुम सां निशाने जो एतिरो पको हुयो जो अलाह जो नालो वठी हुन जेको बि तीर हुयो या जेको बि हथियार हुन हलायो त उहो उन जे निशाने ते वञी लॻो, जालूत जी अखि वटि, ऐं हुन जे आरो पार थी वियो ऐं हुनखे उते ई हलाक करे विधाई। पोइ अलाह फरमाए थो त अहिड़ीअ तरह मूं हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे सल्तनत ऐं हिकमत सां नवाज़ियो। अलाह फरमाए थो, ऐं जेकॾहिं अलाह इंसाननि जे हिकु गिरोह खे ॿिए सां न मिटाईंदो रहे त ज़मीन जो निज़ाम दरहम बरहम थी वञे। यानी हिकिड़ो ई बादशाह हुजे, हिकिड़ो ई हुकुमरान हुजे जेको ज़ालिम हुजे, यको पोइ उहो ई हलंदो रहे त कीअं निज़ाम हली सघंदो। फिरौन जो मिसाल वठो, क़ुर में अलाह काफ़ी जॻहुनि ते इहो बयानु फरमायो आहे त फिरौन खे मूं वॾी ताक़त ॾिनी, मूं वॾो इख़्तियार ॾिनो, वॾो मूं पावर ॾिनो फिरौन खे। हुन जी मर्ज़ी हूंदी हुई, जीअं हू चाहींदो हो तीअं कंदो हो, चाहींदो हो त हू जादूगर गॾु कंदो हो। हिकिड़े हुकुम तहत बनी इसराइल जा पुट हुन 2 दफ़ा को हाराए छॾिया आहिनि। पोइ बि हुनजी इस्लाह जे लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला मोकिलियो ऐं इहो बि फरमायईं त मूसा हू मुंहिंजो बि दुश्मन आहे ऐं तुंहिंजो बि दुश्मन आहे, पर हुन वटि वञी तुम सां ॻाल्हाइजां प्यार, हुनखे नसीहत कजां प्यार सां। कहिड़ी ख़बर त हू मन हू सम्झी बि पवे, सुधरी पवे। छो अलाह ताला ज़ालिम न आहे। अलाह ताला त चाहे थो त असां तमामु इंसानियत कामयाब थी जन्नत में वञे, पर हू ज़बरदस्ती नथो करे असांखे त असांखे सिरात मुस्तक़ीम ते हथ खां पकड़े वठी हलाए। न, असांखे इख़्तियार ॾिनो अथसि, पंहिंजा किताब बि ॾिनसि। हर नबीअ खे, कंहिं नबी खे किताब ॾिनई, कंहिंखे सहीफ़ा ॾिनई। सौफ़ इब्राहिम व मूसा, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे सहीफ़ा ॾिनई, पंहिंजी नसीहत मोकिलींदो रहियो। पोइ जेको इंसान उन मां फ़ाइदो वठंदो रहियो त उनखे कामयाबी हासिल थी, ऐं जेको सरकशी कंदे उन जो इनकार ई थींदो रहियो, नुक़सान में बि इंसान वियो। अलाह ताला जेके मिसाल क़ुर में ॾिना आहिनि, जीअं पहिरीं अर्ज़ु कयोसीं, त उन मां अलाह जो मक़सदु आहे त तव्हां नसीहत वठो, उन मां इबरत हासिल करियो, उन जहिड़ा थी वञो, इहो अलाह नथो चाहे। ऐं ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहे अलाह जूं आयतूं आहिनि जेके असीं तोखे बिल्कुलु बरहक़ ठीकु पढ़ी ॿुधायूं था। ऐं बेशक तूं ज़रूर मोकिलियल रसूलनि मां, यकीनन तूं सचो रसूल आहीं, इन में को बि शक न आहे। इहे रसूल आहिनि जिन मां किन खे किन ते असां फज़ीलत ॾिनी, उन्हनि मां को अहिड़ो आहे जंहिंसां अलाह ताला ॻाल्हायो ऐं किन जा दर्जा बुलंद कयाई, ऐं असां ईसा पुट मरियम खे चिटियूं निशानियूं अता कयूं, ऐं पाक रूह यानी जिब्रील सां उन जी मदद बि कई। ऐं जेकॾहिं अलाह घुरे हा त इहो मुमकिन न हो जो उन्हनि रसूलनि जूं पधरियूं निशानियूं अचण खां पोइ बि हू पाण में विढ़नि, पर अलाह ताला जी इहा मशीयत न आहे त हू माण्हुनि खे इख़्तिलाफ़ करण खां ज़ोरी रोके। तंहिं करे माण्हुनि पाण में इख़्तिलाफ़ कया, पोइ मंझाइनि किन ईमान आंदो ऐं किन कुफ़र कयो। ऐं हा, जेकॾहिं अलाह घुरे हा त उहे पाण में न विढ़नि, लेकिन अलाह ताला जीअं घुरंदो आहे तीअं कंदो आहे। अलाह ताला नबियुनि में बि रसूलनि में बि हिक खे ॿिए ते फज़ीलत ॾिनी आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला तमामु अंबिया जो सरदार फरमायो आहे, तमामु मख़लूक़ात में अफ़ज़ल तरीन अलाह ताला पंहिंजे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां अलाह ताला कलाम फरमायो आहे हिन ई दुनिया में, ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अलाह ताला कलाम फरमायो आहे मेराज जी रात। यकीनन उहो बि पर्दे जी हालत में। न हज़रत मूसा अलैहिस्सलाम अलाह खे ॾिठो, न ई नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह खे ॾिठो।
अमा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रिवायत आहे, फरमाइनि थियूं त जेको माण्हू इहो चवे थो त नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जी राति अलाह खे ॾिठो आहे त उहो कूड़ थो ॻाल्हाए। त नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह खे कीअं ॾिसंदा, जॾहिं त अलाह ताला फरमाए थो मां नूर आहियां। ख़ुदि क़ुर में अलाह ताला फरमायो आहे त मूं अहिड़ी अखि न ठाही आहे जेका मूंखे हिन दुनिया में ॾिसी सघे। हा, अहदीस मां यकीनन इहो साबित आहे त अलाह ताला फरमाए थो त क़यामत वारे ॾींहुं मां तव्हांजी अखियुनि तां पर्दा हटाए छॾींदुसि, पोइ तव्हां मूंखे ॾिसी सघंदा। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे बारे में अलाह ताला फरमाए थो त मूं हुनखे चिटियूं निशानियूं अता फरमायूं। इन जी वज़ाहत अॻियां क़ुर में अची वेंदी, जिते अलाह ताला फरमाए थो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मूं काफ़ी मौजज़ात ॾिनो। हू जेके पैदाइशी अंधा हूंदा हुआ उन्हनि खे अलाह जे हुकुम सां ठीकु कंदो हो, मुर्दनि खे बि अलाह जे हुकुम सां जीअरो कंदो। जेको तव्हां खाई अचो था, जेको तव्हां घर में रखी अचो था, उहो बि तव्हांखे अलाह जे हुकुम सां ॿुधाईंदो। जे विच मां इहो लफ़्ज़ कढी छॾींदासीं अलाह जो हुकुम, त पोइ शिरक में कुफ्र में अची वेंदो। ईसाइन में इहा ई हींअर गुमराही आहे, हुननि वटि इहो सिर्फ़ु लफ़्ज़ विच मां कढियो वियो आहे, बाक़ी ॻाल्हियूं हुननि जूं बि हज़रत ईसा जे बारे में इहे तक़रीबन सॼियूं इहे साफ़ ई आहे। अलाह फरमाए थो त मूं इंसान खे हिकु तरह जी फ्री विल ॾिनी आहे, आज़ादी ॾिनी आहे, ख़ुदि मुख़्तारी ॾिनी आहे त हू पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ अगरि चाहे त कुझु करे सघे थो। मूं हुनखे ॿई रस्ता ॾिना, सिधो बि रस्तो ॾिनो ऐं ख़राब बि रस्तो ॾिनो। हिदायत वारो बि मूं हुनखे रस्तो ॾेखारियो, गुमराही वारो बि मूं हुनखे रस्तो ॾेखारियो। मूं हुननि खे क़ुर बि ॾेखारियो, हुननि खे मूं शैतान बि ॾेखारियो। ऐं हुनजी पंहिंजी मर्ज़ी आहे, जहिड़े तरफ़ वञणु चाहींदो वञी सघे थो। मां ज़बरदस्ती हुनखे सिरात मुस्तक़ीम ते कोन आणींदुसि। हा, जेकॾहिं मां चाहियां हा त अॻे वधंदी कोन, पाण में इख़्तिलाफ़ी कोन कनि, सॼी हिकु ई उमत हुजे हा, ईअं करण सां आज़माइश ख़तमु थी वञे हा। सदक़ल्लाहुल अज़ीम।